दोस्तों जय झूलेलाल। माता जो दास परमानंद प्यासी हिन कोरोना जंहिं तां सभिनी जे मुहांडनि मां मुश्क कढी छॾी आहे, उहा मुस्कुराहट वापसि आणण जी कोशिश जे लाइ मुंहिंजो पहिरियों प्रयास आहे। इन जो नालो आहे कोरोना लॉकडाउन पार्ट 1। कोरोना लॉकडाउन पार्ट 1। तो दोस्तों, मुंहिंजे जीवन में घणी अहिड़ियूं ॻाल्हियूं बणियूं आहिनि जिन मूंखे माण्हू मां जोकर ठाहे छॾियो। हिकु दफ़ो दुबई प्रोग्राम करण वियो हुउसि। शिवरात्रि जो मौक़ो हो। शिवरात्रि ते उते मुंहिंजो प्रोग्राम करायो हूं। त उते उन टाइम ते मूंखे यादि आहे शंकर भॻवान जो मंदरु हिकिड़ो ई ऐं सोभ जेका उते गुरु दरबार आहे उन में ई उन ॾाकण जे हेठां ठहियलु हो, जिते शंकर भॻवान ऐं सभई उनजो लिंग वग़ैरह सभु तयारु हो। पोइ उते 2 लख खनि हुआ तॾहिं सिंधी हिंदू माना टोटल। पोइ महाशिवरात्रि जो ॾींहुं हुजे त हर को उते दर्शन त करण ईंदो, शंकर भॻवान ते लोटी बि चाढ़ण ईंदो। उते लोटियूं ॿोटियूं त आहिनि ई कोन, इन करे खीर बि ईंदो बोतलुनि में। सो इहो जेको मंदरु ठहियलु आहे उहो आहे अभरे जे पासे में, माना समुंड जे किनारे जे पासे में। त उतां अभरे खां वठी माण्हुनि जी लाइन लॻल, हर को अचे शंकर भॻवान ते उहा खीर जी बोतल चाढ़े लहे, वरी ॿियो ईअं करे। कारण उते मुंहिंजो प्रोग्राम रखियो हाणे हेॾी भीड़ में मंदर जे अंदरि त प्रोग्राम थिए न। इन करे असांजी जेका स्टेज ठाही हुयूं सा अभरे जे पासे में। अभरो माना जेको समुंड में वञण जो रस्तो, उते स्टेज खणी ठाहियूं। स्टेज बि चङी वॾी 150 फुट, जिते आराम सां 100 खनि माण्हू वेही वञनि। असां वेठे प्रोग्राम कयोसीं ऐं माण्हू सभु ईअं लाइन सां बीठा हुआ, हथनि में बोतलूं झले करे खीर जूं। हाणे कुदरत मुंहिंजे साईं जी, अच्छा सुबुह जो राति जो 1:30 बजे खां जेको मंदरु खुलियो त ॿिए ॾींहुं राति जो 12 बजे ताईं उहो हलणो हो। त हाणे पब्लिक बि खुटे ई न, लाइन लंबी लॻी पई आहे। मां बि वेठो ॻायां, पोइ हाणे वीचारा जेके थकिजनि बी करे लाइन में, सो उहो अचो वियो रहे मुंहिंजी स्टेज ते। वरी ॿियो थको उहो वेठो, वरी टियों थको उहो वेठो। ईअं करे सॼी स्टेज माण्हुनि सां भरिजी वई। त पोइ बि अञा माण्हुनि जो जेको आहे सो वहुकिड़ो वधीक हो, त इन करे अञा पिया माण्हू वेहंदा वञनि। जीअं हाणे माण्हू वेहनि, हिकिड़ो माण्हू वेहे त मां तिरकी वञा हेॾां, वरी ॿियो माण्हू आयो त वरी अञा तिरकां हेॾां, वरी टियों माण्हू आयो त अञा तिरकां हेॾां। ईअं करे तिरकंदे तिरकंदे मां मागे स्टेज ते जे कुंड ते अची वेही रहियुसि। हाणे जे उन खां पोइ मां तिरकां थो त सिधो समुंड में थो किरां। सो मूं ते ऐलान कयो, अनाउंसमेंट कई त हाणे को बि हिन स्टेज ते न अची वेहे, छो जो न त मां किरी पवंदुसि ने समुंड में। मसदा पोइ माण्हू बि खानदानी हुआ, वीचारा लाइन सां बीठा हुआ मुंहिंजो प्रोग्राम वेठा ॿुधनि। अचानक हिकिड़े काके खे अलाए चक्कर आयुसि कि अलाए कंहिं धिको ॾिनुसि। काको सिधो अची स्टेज ते किरियो। अरे मुंहिंजो मरी, मां पंहिंजो पाण खे हेॾां तिरकायो। जीअं मूं पंहिंजो पाण खे हेॾां सिरकायो त हिन पासे त मुंहिंजो बाजो हो, उहो बाजो किरी पियो समुंड में। ऐं मां त उन स्टेज जे संतुल खे ई झले बीही रहियुसि, वेही रहियुसि, चंबड़ी पियुसि। हाणे त मुंहिंजो प्रोग्राम ई बंदि थी वियो, छो जो बाजो, उहो मुंहिंजो बाजो किरी पियो उन समुंड अभरे में। दिल में ख्याल कयमि दुबई जो प्रोग्राम आहे, अध में कीअं बंदि थींदो। सो वरी ओॾी महिल भोलेनाथ खे यादि कयो, हे मुंहिंजा भोले बाबा
मूंखे मुंहिंजो बाजो इन समुंड मां कढी ॾे, न त मुंहिंजा पैसा ई कोन मिलंदा प्रोग्राम जा। भोलेनाथ दिल में ख्याल कयो, चलो भगत इंडिया मां आयो आहे हिते कमाइण। सो त्रिशूल सूधो ची मुंहिंजे पासे में बीह रहियो ची, हुकुम कर बा। ए मुंहिंजो भोला मुंहिंजो बाजो हिन समुंड में किरी पियो आ, ॾाओ थी तूं मूंखे इहो बाजो कढी ॾे, न त मुंहिंजा ॿिया बि प्रोग्राम रुली वेंदा। भोलेनाथ वो त्रिशूल ऐं डमरू मूंखे ॾिनई, चई झल मां मिंट में थो कढी अचां। तो भोले भगवान यकदम टुॿी ॾिनी उन समुंड में, यकदम इन करे ॾिनी जो उनखे कपिड़ा त लाहिणा ई कोन, छो जो पाए ई कोन। हुनखे त मृगशाला पातल, यकदम जेको आहे सो टपो ॾिनई उन समुंड में। 3 मिंटे खां पोइ भोलो ॿाहिरि निकितो ऐं खणी आयो हिकिड़ो सोन जो ठहियल बाजो। थी वठ बचा, हे तुंहिंजो बाजो अथई। मूं ॾिठो ही त बाजो मुंहिंजो त काठ वारो बाजो, ही त सोन जो बाजो आहे ऐं इहो त मुंहिंजो आहे ई कोन। सो मां हथड़ा जोड़े भोले खे प्रार्थना कई त भोला इहो बाजो मुंहिंजो कोन्हे। जेको ॿेड़ी तरह तुंहिंजो बाजो कहिड़ो आहे, मुंहिंजो इहो त सोन जो बाजो आहे, मुंहिंजो इहो कोन्हे। वरी भोले वो बाजो मुझे भर में रखी करे नई सही टुॿी ॾिनई उन समुंड में। 3 मिंटे खां पोइ ॿाहिरि निकितो त कढी आयो हिकिड़ो हीरन जो जड़ियल बाजो। चई हाँ वठ बचा, हे थई तुंहिंजो बाजो। अदा उन्हनि जे हीरन जे चमक त मुंहिंजे अखियुनि में चमक आणे छॾी, पर दिल में ख्याल कयमि या बेईमानी आहे। वरी मूं हथ जोड़े प्रार्थना कई त भोला इहो बाजो बि मुंहिंजो कोन्हे। ए चई पिटिया पर तुंहिंजो बाजो आख़िर कहिड़ो आहे। मुंहिंजो भोला मुंहिंजो त बाजो काठ जो आहे, तूं हिकिड़ो सोनो खणी आयो आहीं, ॿियो वरी हीरन जो खणी आयो आहीं। भोलेनाथ ॾिठो भणा आहे त ईमानदार सिंधी ॾाढो खानदानी माण्हू आहे, सो वीचारे उहो बि बाजो मुंहिंजे भर में रखी करे वरी नक खे झले टी टुॿी ॾिनई। जीअं टुॿी ॾई 3 मिंटे खां पोइ ॿाहिरि निकितो, पोइ खणी आयो मुंहिंजो ओरिजिनल काठ वारो बाजो। चई हाँ वठ, हाणे मां कोन वेंदुसि, इहो ई बाजो आहे न तुंहिंजो। हे मुंहिंजो वाह मुंहिंजा भोला भगवान तूं अंतर्यामी आहे, सचपच इहो ई बाजो मुंहिंजो आहे। शंकर भगवान दिल में ख्याल कयो हे सिंधी ॾाढो ईमानदार भगत आहे। पोइ त उन भोले मुंहिंजे ईमानदारीअ ते ख़ुशि थी करे ये 2 बाजा मुझे कर्मन में है। ची वठ लेकर असां वटि हूंदे ईअं पियो लस तूं वठंदे, मां तुंहिंजे ईमानदारीअ ते ख़ुशि थियो आहियां। अदा पोइ त मां 2 बाजा खणी प्रोग्राम बि सभु छॾिया, हलियो आयुसि इंडिया में। अदा वो सोनो बाजो विकिणी त मूं आदिपुर में बंगलो ठारायो ऐं हीरन वारो बाजो विकिणी करे मूं होटल ठाराई, गेस्ट हाउस ऐं काठ वारो बाजो खणी वरी अॼु तव्हांजे साम्हूं प्रोग्राम पियो कयां। पोइ त न हाणे होटल बि खुली वई, बंगलो बि पंहिंजो थी वियो, मज़बूत होटल बि सुठी हलण लॻी। रोज़ जा 20-25,000 30,000 रोज़ जी डेली कमाई। बसि मां बि ख़ुशि, मुंहिंजी जया बि ख़ुशि। जया जो ॾिठे रोज़ 30-40,000 कमाए पियो त उनजो ॾाको लही पियो। उहा चवंदी मां होटल मां कमाए अचां, प्रोग्रामनि मां कमाए अचां, ऐं जया वरी छा करे रोज़ चवंदी कान का पार्टी रखे करे, किटी पार्टी करे, ॿधी पार्टी करे, मानस जी पार्टी करे, पिणस जी पार्टी, बसि इहे पार्टियूं करे रोज़ 20-25,000 उन में विञाए। ऐं उन में बि रोज़ सुबुह जो घरां निकिरी वञे, सिधी पार्लर में पहुचे ऐं पार्लर मां जेॾी महिल शाम जो मोटे
त शफ़ा शिकिल बि मां त सुञाणासी न। उन में बि हिकिड़े ॾींहुं त जया झिंड लड़ाई ऐं अची दरवाज़ो खुड़कायई। मां जो दर खोलियो, मूं त सुञातो ई कोन। मुझो माफ़ करो माता जी, ची माणे जी माता जी जॾा सुञाणी कोन तोड़े वाइड़ा। हाँ हाणे मां तुझी माता जी थी वियसि, अंधा भणिया सूरदास। अरे मुझो जया, ही तो मुझे माल जो आवाज़ आ। मुझो जया, मूं सच तोखे कोन सुञातो, छो जो तूं अॼु ही झिंड लड़ाए आई। ऐं वरी झिंड बि लथल, वार बि घटि, वरी उन में वरी गोल 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 कारा ई कारा, बकल ई बकल, 100-150 बकल मथे में। मुझो जया ई छा करे आई आहीं? चई जो मां पंहिंजी झिंड लाराए आई आहियां। मुझो पंहिंजी लाराई अथई या मुंहिंजी बि? चई हा, वारनि में मुंहिंजी, पर पैसनि में तुंहिंजी। अॼु 5000 ॾेई आई आहियां। वरी जॾहिं ही बकल कढाइण वेंदसि 3000 उन ॾींहुं बि ॾींदसि। मुझो जया 8000 हेॾी उमिरि में मूं सॼी उमिरि वार बि कटाया आहिनि, ॾाढियूं मुलारायूं आहिनि, पर 8000 कुल मिलाए अॼु ताईं मूं ख़र्च कोन कयो आहे। चंदी तूं हिकिड़े ॾींहं में भीख भाणा करे आई आहीं? 8000 कोन पिणे मोकिलिया आई छा? जया तूं त मूंखे फ़क़ीर करे छॾींदी आहे। ऐं चई फ़क़ीर? तूं ॼाए ॼम फ़क़ीर हुई, तुंहिंजो पीउ फ़क़ीर, तुंहिंजी माउ फ़क़ीराणी, तुझो खानदान फ़क़ीर। हाँ मुझे अचण खां पोइ त भाग खुलिया थी वाहिड़ा। हाँ हो ई छाड़े तो वटि चांहि जे गाॾे वारा, तो वटि हो छा? हाँ शादीअ खां अॻु में यादि कर उहे ॾींहं। हाँ मुंहिंजे भाउ जा लथल कपिड़ा तूं पाईंदो आहे, ऐं अॼु मुंहिंजे अचण खां पोइ छा त तुंहिंजो भाग खुलियो आहे, छा त तुंहिंजो भाग वरियो आहे। अॼु सभु कुझु त अथई तो वटि। हाँ मूंखे तुंहिंजे घर में ई कोन्हे रहणो। अरे मुंहिंजो कलंदर को कढनई, अरे निकिर जया निकिर। बसि मुंहिंजो ईअं चवणु जया का सड़ी वेठी उन ॾींहुं। उन वठी डोड़ पाती घर जे ॿाहिरि। उहो त ॿाहिरि ई बीठी, ॿाहिरि ई वठी डोड़ पातई। मूं दिलि में ख़्यालु कयो, हे मुंहिंजो घर रुली वेंदो जे जया छॾे वेंदी त मूंखे पाड़े वारा पुछंदा बि कोन। पोइ त अॻियां जया पुठियां मां वठी डोड़ूं पातियूंसीं, हिक ॿिए खे बसि ॼण लिक छिप रांदि वेठा कयूं। हा बसि अॻियां जया पुठियां मां, अॻियां जया पुठियां मां, नेठि बसि मुंहिंजे हथ में अचण वारी जया जी गिथर। ओचितो हिकिड़ो खूह, जया उन खूह में टपो ॾिनो। अरे मुंहिंजो यार जया तो ही छा कयो? तोखे त ख़बर आहे मूंखे तरण बि कोन ईंदो आहे। हाणे कीअं कयां, केरु बचाईंदो? जया खे केरु कढंदो? वरी मूंखे भोलेनाथ जी यादि अची वई। अरे मुंहिंजो मुंहिंजा भोला भॻवान, दुबईअ में त मुंहिंजो बाजो समुंड में किरियो हो, पर हिन खूह में मुंहिंजी बाज, माना मुंहिंजी बाह, माना मुंहिंजी जोए, मुंहिंजो जीअरो जिन जया किरी पई आहे। ॾांहुं थी उनखे कढी ॾे, न त मां मूंखे अछो वॻो पाइणो पवंदो। भॻवान मुंहिंजा बच्चा निधणका थी वेंदा। बसि ईअं चयमि त भोलेनाथ उन ॾींहुं सूमर ॾींहुं भोलेनाथ जी त्रिशूल सूदो पासे में बीठो। चई रोई छो तो? मुंहिंजी जया जया न खूह में किरी पई आहे। भोला ॾांहुं थी मूंखे कढी ॾे। भोलेनाथ यकदम त्रिशूल डमरूअ सूदो मूंखे ॾिनई ऐं यकदम ॾिनई उन खूह में टुॿी। अंदर टुॿी ॾेई करे 3 मिंटे खां पोइ ॿाहिरि निकितो त मूंखे चई कढी आयो कैटरीना कैफ खे। चई हाँ वटि हीअ अथई तुंहिंजी जया। मूं ॾिठो ही त पंहिंजो माल कोन्हे, हीअ त कैटरीना कैफ आहे। सो मुंहिंजो दिलि में ख़्यालु कयुमि सही आहे, अॼु फ़ैसिलो थी वञे मुंहिंजो भोला। बसि तुंहिंजा लख शुक्राना, इहा ई मुंहिंजी जया आहे। भॻवान खां भुल जेका थी वई सो सुधारी। जी जॾा बुछड़े बुण जा कूड़ा कंध भॻा कासाई
इहा तुझी जया है। हाँ बेशर्मा तो शर्म कोन तो चली भेण बिन बिन बारन जो पीए। हाँ सेवेला ढगा उठ जेड़ा बार थिया ती हिय तू कूड़ पियो करे एकड़ी माई जे करे तुझी जे बची तिरकिया बेशर्मा तो शर्म को सच बुरा तो तुझे बिनी बचन जो कसम दे इहा तुझी जया है। अरे मां तो खां तो पूछा इहा तुझी जया है या मुझे भोला जे सच तो मां खां पूछे त इहा त जया मुंजी कोने की पोतो हा की कई तो किए चेड़े वाहिड़ा त इहा मुंजी जया है। मुझो भोला मां त पंहिंजे जया सां गॾु तोखे बि सुञाणंदो आहियां। तू याद कर जॾहिं दुबईअ में मुंहिंजो बाजो ने समुंड में किरियो हो मुंहिंजा भोला मूं तोखे यादि कयो तूं अची पिरघट थिए ऐं तूं टपो ॾेई करे उन समुंड में किरे तूं बि ॾेई करे 3 मिंटे खां पोइ कढी आयो हुई सोन वारो बाजो। मूं तोखे हथ जोड़े प्रार्थना कई त भोला इहो बाजो मुंहिंजो कोन्हे तो बी ॾिनी कढी आए हीरन वारो बाजो। मुझो भोला इहो बि बाजो मुंहिंजो कोन्हे वरी तो टी टुबी ॾेई करे कढी आए मुंहिंजो ओरिजिनल काठ वारो बाजो। वो मूं हथ जोड़े ऐं वो बाजो तोखां वरितो मुंहिंजो भोला इहो ई आहे मुंहिंजो बाजो। पोइ त तो मुंहिंजे ईमानदारीअ ते ख़ुशि थी करे वो टई बाजा मुंहिंजे कर्मनि में हया हुई ऐं अॼु बाजो न पर मुंहिंजी बाज मुंहिंजी बाह मुंहिंजी जया उन खूह में टपो ॾिनो। अॼु बि मूं तोखे यादि कयो ऐं तूं अहिड़ो खानदानी देवता ही जो यकदमि मिंट में पिरघट थी वे ऐं तूं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी करे टपो ॾिनो इन खूह में ऐं कढी आई कैटरीना कैफ खे। भॻवान जे अॼु बि मां पंहिंजी ईमानदारी ॾेखारियां हां त इहा मुंहिंजी जया कोन्हे त तूं यकदमि वरी ॿियो टुपो ॾीं हा वरी ॿी टुॿी ॾेई करे 3 मिंटे खां पोइ ॿाहिरि कढी अची दीपिका पादुकोण खे। पर वरी बि मां पंहिंजी ईमानदारीअ ते क़ाइमु रही करे तोखे हथ जोड़े चवां भॻवान इहा बि मुंहिंजी जया कोन्हे त पोइ तूं टी टुॿी ॾेई करे कढी अची मुंहिंजे जिननि जहिड़ी जया खे। ओ भगवान तू मुझे ईमानदारीअ ते ख़ुशि थी करे ऐं ये टई मुझे कर्मनि में हणी आ। भगवान मां त हिकु माई हेॾो परेशान हुअसि वो ॿुधाए मां टिन खे किथां मूं ॾियां हा इन करे मूं त पहिरें ते हथ हयो बसि इहो ई पंहिंजो माल आहे। भोले शंकर भगवान की जय।